ये मूवी पहुंची चुका है हाँ ॾिसजे। नाज़रीन तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियूं था SSP कश्मीर मूवियुनि सां गॾु मज़ारी हाउस पहुची वियो आहे। ये तव्हांखे ॾेखारियूं था पिया SSP साहब पहुची चुको आहे मूवी खणी करे। ॾिसूं केतिरा मूवी आहिनि घणा मूवी आहिनि उहे हाणे ख़बर पवंदी तव्हांखे ॾेखारियूं था पंहिंजी लाइव में। सभ खां पहिरियां अवामी मीडिया सेंटर कश्मीर जी तरफ़ खां अवामी मीडिया सेंटर कश्मीर जी तरफ़ खां तव्हांखे लाइव ॾेखारी वञे थी। SSP कश्मीर शिकारपुर अंदर वञो अंदर। ये तव्हांखे ॾेखारियोसीं के देख सघूं लाइव मनाज़र तव्हांखे ॾेखारियासीं। SSP कश्मीर अमजद अहमद शेख साहब जेको आहे पहुची चुका आहिनि मूवी खणी करे मज़ारी हाउस कश्मीर कॉलोनी नंबर 1 में। लाइव अपडेट तव्हांखे टाइम थी रहियो आहे। छा टाइम थी रहियो आहे? टाइम ॾेखारिजो टाइम छा थी रहियो आहे? 10 बजे 51 ये तव्हांखे ॾेखारियो 11 बजे राति जा 11 थी रहिया आहिनि। 10 बजे 51 मिनट। हाँ हाँ लाइव ये तव्हांखे लाइव अपडेट ॾिनी से त SSP साहब मूवी खणी करे जेको आहे त पहुची वियो आहे। असां स्पॉट ते पहिरें मौजूदु हुआसीं। ही तव्हांखे लाइव अपडेट ॾिनी से SSP साहब अमजद अहमद शेख मूवी खणी करे पहुता आहिनि। नेक्स्ट छा वारो कयां दा मां अंदर नथो वञा मां पाण ॿाहिरि बीठो आहियां पाण। और भाई ये अब्दुल गफार मलिक साहब SSP साहब वो जो मूवी हैं 3 वो लेके आए हैं। उस्ताद मेहरबानी मेहरबानी दोस्तों। लाइव मनाजर आपको दिखा रहे हैं। SSP अमजद शेख साहब जो है ना मज़ारी हाउस में पहुंच चुके हैं और मूवी भी अंदर आ चुके हैं। अभी जो धरने के थे रहनुमा उनको भी बुलाया गया है बातचीत होगी। ॿुधायूं था सही मोहम्मद रमज़ान मिरानी साहब ॿुधायूं था। मुंहिंजे ख्याल में मुखी जगदीशा जयदीपा ऐं डॉक्टर मुनीरा लॻे नथो पक्का पक्को हूंदो इहो हाणे ॿियो कहिड़ा खे हुया त उन्हनि वटि हुया न बाज़ाब छा न हाणे SSP सां वठी अची करे पहुतो इन में को शक न आहे। ये लाइव अपडेट तव्हांखे ॿुधाईसीं। वधीक जेको आहे त जीअं मूवी निकिरंदा उन सां गॾु तव्हांखे असां लाइव मनाज़र ॾेखारींदासीं। असां सां रहंदो गॾु लाइव शेयर कयो दोस्तो गॾु राजू। असांखे इजाज़त। पाकिस्तान ज़िंदाबाद।